जी काका। हाओ काका, हाण सुनाए छा थो चई? ए अबा हिते हाणे धंधो ख़तमु थी वियो आहे। हाणे तूं मूंखे पंहिंजी ॿेड़ी ते कोठे हल, पोइ तुंहिंजी मर्ज़ी जेको हिसो पुट ॾीं। काका फेर भॻी टुटी आहे। जीअं ज्वार जा ॾींहं शुरू थींदा मुंहिंजो होड़ो तड़ता निकिरंदो ऐं आउं तोखे पाण साण वठी हलंदसि। ए अबा या वरी ॿियो कमु कर। कहिड़ो कमु काका? कंहिं एनजीओज़ मां मूंखे कर्ज़ु वठी ॾे, जंहिंमां मां हुड़ी वठी पंहिंजे रोज़गार सां लॻी वञा। ए काका हला न छॾे एनजीओस खे, ए रुगो मतिलब जा माण्हू अथई। शिकार लॻे न लॻे, ॾोकड़ माण्हुनि खे मिलनि न मिलनि, पर हिननि खे ॾोकड़ टाइम ते ॾियणा पवंदा आहिनि। हा अबा, इन ॻाल्हि खां त मां बि लड़ायां थो, पर तुंहिंजी चाची आहे न, हू त मुंहिंजो सिर ई खाई वई आहे। चवे थी किथां कर्ज़ु बर्ज़ु खणी पंहिंजो हुड़ी वठि ऐं पोइ रोज़गार सां लॻी वञ। हाणे आउं केॾां वञा? ए काका हला न, तूं परेशान न थी। ए ही होड़ो बि तुंहिंजो आहे। गॾिजी हलंदासीं, पोइ गॾिजी पिया खाईंदासीं। ए अबा तुंहिंजी वॾी महिरबानी। ए ज्वार शुरू थिए न मूंखे सुणाइजां। चङो काका, तव्हां भली हलो। चङो, ए पोइ आउं हलां थो। हाँ मीरो, पर खबर है माल केतिरो पतल आहे? वांगुर सेठ टे बेड़ा तड़ ते पहुची चुका आहिनि, ॿ बेड़ा अञा की न रस्ते में आहिनि। मीरो हालड़ खां अॻु में माल हिते पहुचणु घुरिजे। मूं ॾिठो आहे त अॼु पाणी लहण वारो आहे। फिकर पुॼा थो करी वांगुर सेठ, शाम खां अॻु हिते पहुची वेंदा। ऐं जेके आया आहिनि से केतिरो माल खणी आया आहिनि? साईं टांकियूं फुल करे आया आहिनि। भूलो खणी विया आहिनि, पोइ बि जेकॾहिं टांकियूं भरे खणी न आया त होड़े खे ई बाहि ॾेई छॾींदोसां। साईं माल ॿियनि खां केतिरो वठणो आहे इहो थोरो मूंखे सम्झाए छॾियो त आऊं माल उन हिसाब में खणा। जेतिरो माल वणई तेतिरो माल वठ, ओधर ते बि ऐं कैश ते बि, पर मार्केट खां 5 रुपया घटि। ऐं तूं हाणे वञी कम खे पट। हाँ तुंहिंजो इंतज़ार कंदुसि। फिकर पुॼा थो करी वांगुर सेठ, न धर्म न वीरू, नालो मीरू, अख जो काणू ऐं न तर जो राणू। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।